दोस्तों तकरार ड्रामे जी नेक्स्ट एपिसोड में छावा के भावल हाणे मीर ऐं पंहिंजी राणी यानी पंहिंजी धीउ खे मारे छॾींदो छाजे करे त उन जे हवाले थी कयो वेंदो वग़ैरह वग़ैरह। तव्हां ईअं सोचे रहिया हूंदव त छा थींदो, छा मीर इहो फ़ैसिलो कीअं बदिलियो, छा वाकई मूंसां मिलियल हुयो, इहो कीअं थियो, कीअं ॻाल्हि हिते पुगी ऐं छा हाणे नवाब खान मूसा खां ख़िलाफ़ु थी वेंदो ऐं वक़्त सां हाणे कहिड़ो होशियारु थियण वारो आहे। जी हाँ दोस्तों, कल वारी एपिसोड ऐं टियों वारी मां तव्हांखे इहो ॿुधायो दोस्तों, मूसा अंदरूनी तौर मिली सघे थो सिजावल सां, उन जो हथु थी सघे थो। वाकई असां वारो जेको पॉइंट हुयो उहो पॉइंट ईअं ई निकितो त नवाब खान शक करे रहियो आहे त मूंसां मिलियल आहे, लेकिन इहा ॻाल्हि पकी ज़ाहिर न आहे थी अञा। असांजो पॉइंट उहो ओके बीठो। ऐं ॿी ॻाल्हि त मां तव्हांखे ॿुधायो त जहिड़ो कोन कंदा खून ख़राबो कोन थींदो। हिते विच में राणीअ जी ॻाल्हि थींदी ऐं ॾिठो तव्हां त राणी खे जेको आहे हवाले करण जे लाइ, मीर खे हवाले करण जे लाइ सिजावल इहे ॻाल्हियूं कयूं त सॼी रश हटी वई, को गोली न हली। इहो बि मां कल्ह ॿुधायो, मां चयो कोई गोली न हलंदी, थोरो घणो धमकियूं हिक ॿिए खे भलियूं ॾींदा। हाणे दोस्तों भावल जेको आहे न कोन मारींदो, पंहिंजी धीउ खे कोन मारींदो ऐं उन जे ज़रिए उनखे मीर खे बि बशके छॾींदो। तव्हां ॾिसजो अचण वारनि एपिसोडनि में ऐं मीर जी बि भलाई थी वेंदी। मीर जेको फ़ैसिलो खयो, क़दम खयो सिजावल खे चई हवाले करे छॾ, उहो सही हुयो।